अस्सलाम वालेकुम नाज़रीन, फ़न काल सां गॾु मां आहियां सोराब सूमर ऐं मूंसां गॾु आहे शेर दिलगाहो। अॼु असां फ़न काल कंदासीं। असांजो तमामु प्यारो फोक सिंगर आहे, प्यारो दोस्त बि आहे जिगर जलाल साहब, ऐं उन्हनि खे कॉल कंदासीं, उन्हनि खे चवंदासीं त असां हिकिड़ो होटल खोलियो आहे, हुन में तव्हांजी परफॉर्मेंस आहे। पर मूंखे लॻे थो त उन्हनि सां असांजी ॻाल्हि ॿोल ॾाढी थींदी रहंदी आहे, मतिलबु आवाज़ु सुञाणे न वठे मुंहिंजो, पर पहिरियां कॉल करे ॾिसूं, पको कयूंसि थोरो। SMD प्रोडक्शन। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो सर अस्सलाम वालेकुम। सलाम। सर जिगर जलाल साहब। जी बाबा। सर SMD प्रोडक्शन से बात कर रहे हैं। जी SMD प्रोडक्शन से बात कर रहे हैं, आपसे हमारे बॉस बात करना चाहेंगे। सर जिगर जलाल साहब लाइन पे। अच्छा मुझे दे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जिगर जलाल साहब। जी जी सही। फवाद बात कर रहा हूँ भाई। जी बाबा। फवाद, हमारी प्रोडक्शन हाउस है एक, और हमने एक होटल लॉन्च किया है अभी। जी बाबा। तो उसमें सिंगिंग एक पोर्शन भी रखा है हमने। तो उसमें आपने आपका गाना मशहूर हुआ था कोको को रीना, आप वही है जिगर जलाल? हाँ सही, हाँ बाबा वही। या आप, मेरे ख्याल से वो एक जलाल जोगी भी हैं शायद। हाँ जलाल बाबा काफी है, जलाल जोगी भी है। मैं हूँ जिगर जलाल जो जिसने कोको को रीना गाया। अच्छा अच्छा, आप मतलब जलाल चांडियो साहब होते थे एक मरहूम? वो मेरा उस्ताद है बाबा। उस्ताद है आप? अच्छा, तो हमने एक होटल यहाँ दो दरिया की साइड एक होटल खोला है। अच्छा। उसमें एक सिंगिंग का हमने एक कॉर्नर रखा है, सिंगिंग कॉर्नर। जी जी। उसमें आपको तकरीबन डेली आपको 2 घंटे की आपकी परफॉर्मेंस होगी। अच्छा। और आपकी पेमेंट का पता चल जाए, ताकि हम, ये पीछे कुत्ते भौंक रहे हैं शायद, आप कहाँ खड़े हैं? बाबा हम यहाँ से ही खड़े हैं, मेरा सोराब साईं। हाँ। ये कुत्ते जो हैं भौंकते ही रहते हैं। अच्छा, ये क्या समझिए बोला? बाबा ने सजन मां जो आवाज असां न सुञाणी जाते। है आवाज सुञाणे असां जेके असांजा पिरीचर आहिनि असांजे दिलि में यादि आहिनि, उहे असांखे यादि हूंदा। इहा जिगर वारो माण्हू आहे साईं, बाक़ाइदे। बाबा ॾिस हाणे ईअं असां हो थोरे हो कट चांहि वारा त ठहियो, ॿ यारी रखे चोलो ठहियो। यारी भाई त यको भाई सुञाणे वियो, सुञाणे विया। वाह वाह। असांजो प्रोग्राम आई फन काल, जंहिंमें असां कॉल कंदा आहियूं मुख़्तलिफ़ अदाकारनि खे, गुलकारनि खे। मिड़ई पोइ हुनखे थोरो तंग कंदा आहियूं, वॾो इंजॉय कंदा आहिनि उहो आख़िर में। न मां माना इंजॉय न करे सघे न। तोसां न करे सघे, तूं सम्झी वई माना। पोइ इहो 2 कलाक पोइ टाइम ॾींदो होटल ते? साईं होटल में मां 6 कलाक तव्हांखे टाइम आदरा। पर इहो मसइलो इहो आहे, जेकॾहिं पोइ माण्हू न ईंदा त पोइ तनूर ते पोइ नान बि हणणा पवंदा। उहे असां पचाए पाण खाईंदासीं या माण्हू खाराईंदा? पाण खाईंदासीं मिली करे। हाज़िर हाज़िर। पोइ त बाबा ॿाहिरि सॼण जी ड्यूटी असां हाज़िर आहियूं। वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त, वॾी महिरबानी, वॾी महिरबानी जिगर जलाल साहब। जी नाज़रीन, इहो हुयो असांजो जिगर जलाल, तमामु प्यारो फोक सिंगर। हुन सां मस्ती कईसीं, मज़ाक कईसीं, पर सुञाणे वियो मुंहिंजा बाबा सरा बाबा, सुञाणे वियो आहे। लॻे थो यूट्यूब ते असांजो इहो फन काल ॾाढो ॾिसंदा आहिनि प्रोग्राम। त नाज़रीन, तव्हांखे कीअं थो लॻे असांजो फन काल? पंहिंजा कमेंट्स ॾिजो, शेयर कजो, ऐं असांजी जेका हीअ धरती TV ऑफिशियल यूट्यूब चैनल आहे, हिनखे सब्सक्राइब कजो। ईंदड़ फन काल ताईं असां ॿिन्ही ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।